अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां अमजद गुल। मां आहियां तव्हांजी फज़ीलत बेगम। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची में इंडस वैली फेस्टिवल थी रहियो आहे। पोइ असां बि हलंदियूं मायूं। जी जी, असल में असुल नालो हुनजो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल ऐं वॾो जी वॾो फैमिली फेस्टिवल आहे। पोइ भला मां सुर्खीअ ज़रिए हणी चा अभी अञा देर आहे। 12, 13 ऐं 14 दिसंबर 2025 ते इहो थी रहियो आहे कराची में। अच्छा। ऐं जगह जेका आहे उहा आहे फेरियर हॉल। उते शॉपिंग जे लाइ बि वॾो स्टॉल आहे। नंढड़ा ॿार वठी हलो उन्हनि जे खेॾण लाइ प्ले ग्राउंड बि ठाहिया अथऊं त जीअं उहे बि बिज़ी हुजनि, खेॾनि बि, तव्हां पाण शॉपिंग बि करे सघो। अकुल जा अंधा को खाइण पीअण जो बंदोबस्त आहे उते। उते खाधनि पीतनि जा एॾा स्टॉल आहिनि जो तव्हां चवंदा त ही शइ खावां या ही शइ खावां। पोइ त सभु कुझु मूंखे वठी ॼणो पवंदई। शॉपिंग जो बि उते बंदोबस्त आहे, इहो बि ॿुधायो हूं। मां हिते चवां त तो पर फासी हेॾां वेंदुमि। शॉपिंग जो बंदोबस्त आहे। बस मां तयार थी थियां, जल्दी तूं सवारी कराया। मां कीअं करायां? उहा तारीख़ त ओते अचे न। उहा तारीख़ कॾहिं आहे तारीख़? 12, 13, 14 दिसंबर 2025 ते फेरियर हॉल कराची में अचण में विसारींदो। सभिनी खे चवां थी सभई तयार थियो। फज़ीलत बेगम बि उते तव्हां सां सभिनी सां गॾु हूंदी ऐं तूं बि हल जा मां सां गॾु। मां त रक्षो कराए उन में तोखे वठी हले, रक्षो कराए मोटाए बि खणी ईंदो न। मां काने मां ड्यूटीअ में आहियां, मां बि उते हूंदुसि 12, 13 ऐं 14 दिसंबर 2025 ते। तारीख़ मुंहिंजी भेनरियूं न विसारजो। मां बि उते हूंदसि तव्हां सां गॾु। ॿाहिरो बि न विसारजो। ऐं हेॾे उते सभु गॾु हूंदासीं। हा, होॾे फेरियर हॉल कराची में इंडस वैली फैमिली फेस्टिवल।